शामिल कंदासीं। पीपुल्स पार्टी 15 मई ते कराची में जलसे जो ऐलान करे छॾियो। पीपुल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे के ख़िताब कंदो। सूबाई वज़ीर सईद गनी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो 15 मई ते कराची में जलसो कयो वेंदो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी शानदार आजियां कई वेंदी। सईद गनी चयो इमरान खान जी रुगो फैन फॉलोइंग आहे। इमरान खान रोज़ यू टर्न वठी रहियो आहे। PTI कारकुननि खे हू सियासी कारकुन नथो सम्झे। सईद गनी चयो इमरान खान उहिदे तां लहण बैदि वाइड़ाइप जो शिकार थी वियो आहे। गोगी न्याज़ी जा किस्सा अवाम आॾो अची रहिया आहिनि। अवाम गोगी जा किस्सा ॾिसी हैरान थी वेंदी। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे इमरान खान एहसान फरामोश शख्स आहे। संदसि ॻाणेटो मुल्क जे नाकाम तरीन सियासतदाननि में थिए थो। कराची में एक तकरीब के खिताब कंदे इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो त अॼु मुल्क में सियासी मुखालफ़तूं न पर दुश्मनियूं पैदा थी रहियूं आहिनि। शर्जील मेमण चयो मौजूदा हुकूमत जो मक़सदु मुल्क में इस्तेकाम पैदा करणु आहे। शर्जील मेमण चयो त हिन वक़्तु सिंध में पाणी जी शदीद खोट आहे। सिंध खे हिस्से जो पाणी मिलणु घुर्जे। हिकु सवाल जे जवाब में इतलात खाते जे सूबाई वज़ीर चयो पीपुल्स पार्टी हमेशह आज़ाद मीडिया खे तरजीह ॾिनी आहे। सहाफ़ियुनि जे हर जाइज़ मसइलनि खे हल कयो वेंदो। शर्जील मेमण चयो 700 सहाफ़ियुनि खे मुफ़्त में प्लाट ॾियण लाइ वॾे वज़ीर सां ॻाल्हाईंदुसि। उन खां अॻु शर्जील इनाम मेमण ट्रांसपोर्ट बाबति तकरीब खे ख़िताब कंदे चयो ऑरेंज लाइन मनसूबो 1 महीने अंदरि मुकमल कयो वेंदो। कराची में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो ट्रांसपोर्ट जो निज़ाम बहितर करे कराची जे अवाम खे तोहफ़ो ॾियणु चाहियूं था। शर्जील इनाम मेमण चयो ऑरेंज लाइन मनसूबो महीने अंदरि मुकमल कयो वेंदो। हिकु हफ़्ते अंदरि बसुनि जो टेस्टिंग सेंटर क़ाइमु कंदासीं। हुन चयो ट्रांसपोर्ट निज़ाम सफ़र जे क़ाबिल न आहे। ट्रांसपोर्ट वारे मामले ते असांखे तनक़ीद जो निशानो बणायो वियो। शर्जील मेमण चयो 240 बसूं पर डे मां घुरायूं आहिनि जेकी जल्द कराची पहुची वेंदियूं। ख़बर शामिल कंदासीं। पीपुल्स पार्टी पंजाब में नवाज़ लीग सां गॾु पावर शेयरिंग जो फार्मूलो तैयारु करे वरितो। ज़रियनि मूजिबि पंजाब में 6 वज़ारतुनि ऐं सेनेट चेयरमैन जो उहिदो पीपुल्स पार्टी खे गवर्नर पंजाब जो उहिदो मुस्लिम लीग नून खे ॾिनो वेंदो। पीपुल्स पार्टी जो वफ़द अॼु हमज़ा शहबाज सां मुलाक़ात करे पंहिंजूं तजवीज़ूं पेश कंदो। ज़रियनि मूजिबि पीपुल्स पार्टी खे पंजाब काबीना में 4 वज़ारतूं मिलंदियूं। हसन मुर्तज़ा, अली हैदर गीलानी, मुमताज़ चांग, मखतूम उस्मान महमूद जा नाला फाइनल कया विया आहिनि। चेयरमैन सेनेट लाइ यूसुफ रज़ा गीलानी जो नालो फाइनल कयो वियो आहे। सूद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त वोट को इज़्ज़त दो वारे नारे ई इमरान खान खे पार्लियामेंट मां ॿाहिरि फिटो कयो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब फवाद चौधरी जे बयान ते रद्दअमल ॾींदे चयो पंहिंजूं अखियूं खोलियो। फ़तह जंग में अवाम जो समुंड मुख़ालिफ़नि जे मुंहं ते वॾी चमाट आहे। फवाद चौधरी खे मुख़ातिब थींदे मरियम औरंगज़ेब चयो त का शर्म का हया हूंदी आहे। ॿिए पासे रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त नवाज़ लीग वटि के बि वीडियोज़ न आहिनि ऐं असां अहिड़ी सियासत खे किरियल ऐं 3rd डिग्री सियासत सम्झंदा आहियूं। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे एहसन इक़बाल चयो सोशल मीडिया ते वीडियोज़ बाबति हलंदड़ ॻाल्हियूं अफ़वाह आहिनि। नवाज़ लीग वटि के बि वीडियोज़ मौजूदु न आहिनि। एहसन इक़बाल चयो त असां वटि इमरान खान जी कारकर्दगी जो रिकॉर्ड ई काफ़ी आहे। हुन जो त तहरीक इंसाफ़ मस्जिद नबवी में जेको गोड़ कयो उन ते कंध शर्म विचां झुकी विया आहिनि। वाक़े सबबि सऊदी अरब में पाकिस्तानी शहरियुनि ते सख़्तियूं बि विधियूं वयूं आहिनि। ॿिए पासे वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त उस्मान बोज़दार रुगो नाले जो वॾो वज़ीर हो। मुख़ालिफ़नि जे ज़हननि में फराह ख़ान छायल आहे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इमरान खान मुख़ालिफ़नि ते कूड़ा केस ठाहिया। मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ कूड़ा केस ठाहिण ते इमरान खान खे शर्म अचणु घुर्जे। उस्मान बोज़दार खे फराह ख़ान ज़रिए हुकुम ॾिनो वेंदो हो। इमरान खान अवामी भलाई जो को बि कमु न कयो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला चयो शेख रशीद खूनी मार्च जी ॻाल्हि वापसि न वरिती त खेसि घर खां निकिरणु न ॾिनो वेंदो।
वफाकी हुकूमत अॻूणे अटार्नी जनरल अश्तर ओसाफ अली खे ॿीहर अटार्नी जनरल मुक़रर करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अश्तर ओसाफ अली जी अटार्नी जनरल तौरु मुक़ररी जी मंज़ूरी पिणु ॾेई छॾी आहे। अश्तर ओसाफ अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे दौर में पिणु अटार्नी जनरल तौरु ज़िम्मेवारियूं अदा करे चुको आहे। वाज़े रहत अॻूणे अटार्नी जनरल ख़ालिद जावेद ख़ान ज़िम्मेवारियूं वधीक जारी रखण खां लाचारी ज़ाहिर कंदे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी हुई। वफाकी वज़ीर शीरी रहमान ॿोॾ ऐं चौमासी बरसातनि दौरान नुक़सान खां बचण लाइ क़ौमी ऐं सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी खे तयारु रहण जी हिदायत करे छॾी आहे। मौसमियाती तब्दीली वारी वफाकी वज़ीर शीरी रहमान पंहिंजे बयान में चयो त चौमासी बरसातनि ऐं ॿोॾ दौरान शहरियुनि जी जान ऐं माल खे ख़तरो हूंदो आहे। शीरी रहमान चयो त हेल मथाहें इलाइक़नि में ग्लेशियर पिघरण सबबि ॿोॾ ऐं चौमासी बरसातूं वधीक पवण जो इम्कान आहे। NDMA ऐं PDMA खे कंहिं बि नुक़सान खां बचण लाइ अॻुवाट तयारियूं वठण जूं हिदायतूं ॾेई छॾियूं आहिनि। शीरी रहमान चयो त मथाहें इलाइक़नि में घणी बरसाति थींदी पर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि थरपारकर ऐं उमरकोट में घटि बरसाति पवण सबबि सोकेड़े जो ख़दशो आहे। पटीदन में नुसरत केनाल में ॿुॾी वियल ॿारड़े जो लाश ॿिए ॾींहुं हथ अची वियो। वारसनि मूजिबि ॿुॾी वियल नीगर सद्दाम सियाल जो लाश नवाब शाह वेझो ॻोठु मीर जान मोहम्मद ख़ासकेली वटां गजरावाह मां ठाहियो आहे। नुसरत केनाल किनारे वेझण दौरान 5 वरे जो नीगर सद्दाम सियाल गुज़िरियल ॾींहुं ॿुॾी वियो हो। कराची के बिन कासिम वारे इलाइक़े में अणसुञातल शख्स जो लाश मिलियो आहे। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। स्टील टाउन थाणे जद 100 बेड अस्पताल वटि लाश हथायो। इलाइक़े वासियुनि लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो। पुलिस पहुची फोती जो मड़ जिना अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मूजिबि लाश जी सुञाणप न थी सघी आहे। वधीक जांच कई पई वञे। हालानी शहर में सोलंगी बिरादरी की औरत जो घर अंदर मुबैना गोली लगल लाश हथायो। डबर पाड़े वासण औरत मसमात सकीना सोलंगी जो लोंदड़े में गोली लगल लाश हथायो। इलाइक़े वासियों जो चवण है मुड़स के तलाक बाद सकीना घर में अकेली रहंदी हुई। इतला ते पुलिस पहुंची लाश जरूरी कार्रवाई बाद संदस पीउ सुल्तान सोलंगी और भाइरन हवाले करे छड़ियो। टंडो आदम वेझो दिलपोटा स्टॉप वटि तेज़ रफ़्तार कार और मोटरसाइकिल में टक्कर सबबि हिकु ॼणो फौत थी वियो। रोड हादसे में फौत थियल शख़्स की सुञाणप 45 वरे जे इमरान वल्द खलील अहमद राजपूत तौर थी आहे। हादसे के नतीजे में 2 ॼणा बिलावल वल्द यासीन और बिलावल वल्द जमशेद राजपूत सख्त ज़ख्मी थी पिया। हादसे बैदि फौती शख़्स जो मड़ और ज़ख्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। रानीपुर भरसा कौमी शाहराह ते गॾ गाॾे जो मोटरसाइकिल के टक्कर लगन सबब सेठार जा वासी वेटनरी डॉक्टर सदीर अहमद फौत थी वियो। रानीपुर सरकारी अस्पताल सामूं कौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल और गॾ गाॾे में टक्कर थी पियो। लाश सेठार जा भरसा ॻोठ मोहम्मद अयूब रिंद में पहुचण ते कोहराम अची वियो। दाबे जी वेझो रिक्शा जो टक्कर लगन सबब पीरसन समेत 4 वाटाड़ू सख्त ज़ख्मी थी पिया। कौमी शाहराह वटि तेज़ रफ़्तार रिक्शा जो टक्कर लगन के नतीजे में पीरसन समेत 4 ॼणा ज़ख्मी थी पिया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुंची ज़ख्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर घारो मुंतकिल करे छॾियो। ज़ख्मियुनि में अब्दुल जब्बार कश्मीरी, उमेर बलोच, उमान बलोच और ज़िशान बलोच शामिल आहिनि। हैदराबाद वेझो झेड़े दौरान फायरिंग में ज़ख्मी थियल नौजवान ज़ख्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। फौतियुनि जो अंग वधी 2 थी वियो आहे। निशाद चौक वटि गुज़िरियल ॾींहुं झेड़े दौरान फायरिंग में ज़ख्मी थियल नीगर 11 वरे जो अब्दुल मुइज़ आराई अस्पताल में दमदणी हवाले करे छॾियो। पुलिस मूजिबि फौती नीगर जे पीउ जी फरियाद ते जवाबदार फैसल यूसुफज़ई, यूनुस उर्फ कालू और अहमद उर्फ जीजा समेत 3 भाइरनि ते क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। डहर की वेझो रेलगाड़ी की टक्कर में नौजवान फौत थी वियो।
दादू रोड ते फाटक वटि रेलगाॾी जी टक्कर में नौजवान फोत थी वियो। शहरियुनि जो चवणु आहे त नौजवान जो ज़हनी तवाज़ुन ठीक न हो, फोती जी सुञाणप नाहे थी सघी। शहरियुनि मूजिब इतला बावजूद पुलिस नाहे पहुती। फोती जो लाश वाक़े वारे हंधि पियल आहे। कराची में फुर दौरान मुज़ाहिमत ते क़त्ल थियल शहीद फ़ौजी जवान के फ़ौजी एज़ाज़ सां सलामी बैदि मिट्टी में हवाले किया वियो। फैज़गंज जे ॻोठ नंगर खान शहरवासी फ़ौजी जवान कराची का घर ईंदे फुर दौरान मुज़ाहिमत करण ते गोलियों लगण सबब सख्त ज़ख्मी थी पियो। ज़ख्मी फ़ौजी जवान के मिलिट्री कंपाउंड अस्पताल में दाख़िल किया वियो, जेको ज़ख्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। शहीद फ़ौजी मौला बख्श शर खे संदसि अबाणे कब्रिस्तान में फ़ौजी दस्ते सलामी पेश करण बैदि फ़ौजी एज़ाज़ सां मिट्टी में हवाले किया वियो। शहीद जी क़बर ते पाक फ़ौज पारां गुलदस्ता रखी मुल्क जो झंडो पिण लगायो वियो। शहीद फ़ौजी मौला बख्श शर जी वालिद शोएब शर चयो त संदसि पुट फ़ौरुन सां मुहाॾो अटकाईंदे शहीद थियो आहे। खेसि पुट जी शहादत ते फ़ख्रु आहे।